ॿ टे ॾींहं तरसी नथो? छा जे लाइ? बाबा लाइ। तूं अची वञे। संजा बाबा घर में कोन्हे, इन करे मां खे वठी पियो वञा। ईअं त बाबा विढ़ंदो। त पोइ हूअं छा थो करे? यार मल्हार, हाणे मूंखां अम्मा जूं दाहूं ॿुधियूं नथियूं थियनि। पोइ कीअं कंदे? साॻे दर मंझां रड़ियूं वाका दाहूं। अम्मा जो इलाज हाणे त थी थो सघे। राहुल भाउ, चाचो घर कीने, तो कीअं सो शहर वठी वञे चाचीअ खे? यार आउं समझाए बीठो आहियां बाबा खे, पर बाबा मुंहिंजी ॻाल्हि नथो मञे। नंढीअ मां इलाही सज़ा भोगी आहे। कहिड़े ॾोह में? बाबा जी ज़िद ऐं अनाज। राहुल भाउ, तूं भल वठी वञ, पर पोइ चाचो विढ़ंदो वरी संझा सां। तूं छा न सम्झी? तूं मूंखे छॾे ॾींदो छा? संजा छॾ, ईअं न कर मां नंढी। अम्मा पाण शहर हलंदासीं। तूं मुंहिंजी ॻाल्हि कोन मञंदी? मारींदो न निकरंदियसि तॾहिं बि चन्नो मारींदो। हा मुंहिंजी ॻाल्हि कोन मञंदी आहियां। आउं त तुंहिंजे सॻे पुट जहिड़ो आहियां। रोईंदो। रोईंदो। रोण मां कुझु वरियो अथई? हा बलीरो? हा कुझु की न वरंदई राहुल। हा चने जो यूं इन कुर्सी वारी वांगुरु हे लुड़क कुझु की न कंदा। हा समझाए चने के नथो समझाए। हाँ के नथो समझाए चने के। हाँ संजाओ। जी बाबा। ए छोरी तू मोगी अड़ी आहे या रावल के तो ही चयो हुयो? मूं त चयो बाबा लाइ तर। इन ही अड़ी हजो मुखे खुटको हुयो तो चंगो मुड़स थी रावल मां के अस्पताल भेड़ो कंदो ऐं मुंहिंजी इज्जत में हथ विझंदो। पर बाबा बाबा वरी पुजारो भा कयो बुलार पई वजी। मुंहिंजो भाउ आहे सो बुलार। मुंहिंजो भाउ आहे ऐं तुंहिंजो भाउ जॾहिं मां खे चरण भेड़ो कंदो तॾहिं तूं ख़ुशि थींदी आहे। हा बाक़ी मुंहिंजी इज़त वञे ओकी वञे। इहो चंडो ॿुधाए त वियो हूंदो त किथां पियो वञा? बाबा मूंखे त शहर जो चयो हुई। शहर में कंहिं वटि? बाबा मूं हिन बितिन अॻियां कॾहिं कोई ॾिठो ई कीने। मूंखे शहर जी कहिड़ी ख़बर? संझा मूंखे सच ॿुधा। बाबा मूंखे सची पची कुझु कीने ॿुधायो वियो आहे। छो था मुंहिंजे घर खे ज़हर बणायो संझा? बाबा इन मंझि घर ज़हर कीअं थींदो? छोरी पर पीउ जे साम्हूं थी।
ए तो तक न कीनन के भरिया उन्हें भागे जाओ। नको चाचा। इन जो मतलब तो हुन जो दिमाग पंहिंजे लेखे खराब थियो आहे ये न। चाचा संझा मगिन नालो संझा जो को चाचा वही पुछी थो तो को। चाचा चाचा नाले वठण मंझ का अरबा खता है क्या? तुझी ज़बान ते अञा बि संझा जो नालो आहे। अंधो थी वियो तॾहिं बि। चाचा चाचा आऊं तो पंहिंजो आहियां। किन्हे को पंहिंजो 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 दर ते किरियो पियो आई। लूर लूर करण में पूरो आई। चुकर जुड़नी थो इहो ई खोड़ आहे। दर ते पियो रहिज। चाचा चाचा इन्हें मत चओ चाचा इन्हें मत चओ। हल अंधो कंहिं जाइ जो अंधा बोड़ा चना सब गरजी चने तरसा अचो रत चूसीदा वठो। अम्मा अम्मा ये न कर न रावल न अम्मा के न रोक न रोक। सब गरजी चने तरसा अचो रत चूसीदा वठो। अम्मा अम्मा ये न कर न रावल न अम्मा के न रोक न रोक। ॾिठो ई रिएक्ट थी करे तुझे रोकण ते। मुझे ख्याल में एक फैक्टर इहो भी आहे मुसलसल रोक रोक। हाँ सर। हाणे ॾिस हे मां तोखे ठाहे तो ॾेखारियां। ॾिस हिकिड़ो मिंट हे हिनखे हिते रखेसि। हे पोइ हे हीअं पोइ हे हीअं पोइ हे हीअं। ॾिस जुड़ी वियो न जुड़ी वियो। वरी वरी टुटी वियो। हाँ वरी जुड़ी वियो। हाँ हाँ जुड़ी वियो वरी जुड़ी वियो। जुड़ी वियो टुटी वियो। हाँ ये चनो भी टुटी वेंदो। हाँ टुटी वेंदो चनो। जेको टुटे थो सो जुड़े थो। इएं न चनो चनो कीन जुड़ंदो। हाँ कीन जुड़ंदो चनो। राहुल राहुल सब टुटी विया। कूंज हुस्नी सब टुटी विया राहुल सब टुटी विया। ओड़ा अमीर जी साईं। जॾहिं न बंदूकूं ॻाल्हाईंदियूं आहिनि तॾहिं माण्हुनि जा तारूं ऐं ज़बानूं सुकी वेंदियूं आहिनि। साईं बंदूकनि खां त खुदा बचाए। ऐं माण्हुनि जा पेर बि साथ छॾे वेंदा आहिनि। हाँ साईं सो त बराबरि आहे जहिड़े मञी थींदो आहे। पर तुंहिंजा पेर नथा बीहनि।
ऐलान करना सुना ऐलान करना मारवा तुझे अंदा मारवा तुझे अंदा ऐलान करना सुना ऐलान करना सुना ऐलान करना लावा हाने लायो घोट सवार मिलायो है लावा हाने लायो घोट सवार मिला अज शादी रात वो घोटल जी शादी जी रचमन पायो लावा हाने लायो घोट सवार मिलायो है लावा हाने लायो घोट सवार मिलायो मालाड़ो अणाया जंहिंजे मथां माला मोती चढ़ाया जंहिंजे मथां माला मोती चढ़ाया मां त सदको वञा अॼोकी राति तां मां त घोर वञा अॼोकी राति तां ॿाहिरनि जी मुलाक़ात तां वो सोटनि जी मुलाक़ात तां मां त सदको वञा अॼोकी राति तां घणी नेण पंहिंजा नाज़ निहारी पयो आहे गुलाब जो गुल मुंड मारो तो वञी तुझे हथे में अबो हलो हलो करी तुझे हथे में अबो हलो हलो करी कालियो दिल वारियो दिल पर मिठो तो करी तुझे हथे में अबो ने पर चाहरे मामा के नुरो घुरायो के नुरो डी के नुरो आ के नुरो डी
पेर भी साथ छॾे वेंदा आहिनि। हाँ साईं, सो तो बराबर है, जहिड़े मुंहिंजी थींदो आहे। पर तुंहिंजा पेर नथा बीहनि। साईं, इहो वरी कीअं साईं? इहो हीअं त मुंहिंजी लादाद सां पए कोन, ऐं वसंत खे बि लादाद वारनि मारे छॾियो। तूं रही मुंहिंजे ॻोठ में ऐं कमु करी तूं लादाद जी औताक ते छो? साईं, अवलादाद जी औताक ते बचड़नि लाइ मज़दूरी पियो करियां साईं। असां मिसकिन त पेट गुज़र मची पूरा आहियूं। अमीर, मुंहिंजी जाइ ते न ॿियो केरु हुजे हा त तुंहिंजा इहे ॿई पेर वठियल हुजनि हा। कहिड़ी ख़बर हुते तूं वञी छा ॿुधाईंदो हुजी, छा कंदो हुजी? ए साईं, मूं मिसकिन जी भला कहिड़ी मज़ाल आहे जो तोसीं अॾायूं करिया? हिकिड़ी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ। तूं मुंहिंजे ॻोठ मंझि थानी को थी वेह ऐं वसंत जी पौड़ीअ खे चओ त उहा भित जी थानी की थी वेह। का महिल कंहिं जहिड़ी बाबा। साईं, असां नंढड़का खणी किथ बि वियूं, सूर में ॾुखनि खां सवाइ असां लाइ गुज़ारो आहे। बसि घणो न ॻाल्हाए। मूं जेकी कुझु तोखे हींअर चयो उन ते अमल कर। हल हाणे। रब मुंहिंजा, तूं ढक ढक जा, असां मिसकिन धर्म आदियूं, अलाए छा थींदो। ये तो पंहिंजी त नाड़ी आहे, पर मुंहिंजे किथां मंझि मत विधो अथई। बाबा, तई पंहिंजी इज़त खे कचो धागो छो था समझो? ये मुंहिंजी इज़त ऐं शान त तुंहिंजे सामाए रही थी वई हुई। गुज़ारिश ॻाल्हि तो करी। तई मूंखे एसि ताईं नथा छॾे जो पंहिंजी मिसकिन मां जो इलाज कराए सघां? इलाज 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 माण्हू खिलनि त हल्का खिलनि त लाड भाई चने सही ज़ाल दिलि जी अस्पताल में दाख़िल पई आहे। माण्हुनि वटि खिलण जो रुॻो इहो ई सबबु बि कोन्हे। त छा मुंहिंजी शक्ल कोन थी वणे? ऐं कुझु बि चओ, पर आउं अमां जो इलाज कराईंदुसि, हुनजो चेकअप कराईंदुसि, ऐं जेकॾहिं इलाज ढिघो थियो त हुनजो उते ई इलाज कराए पोइ एॾाईंदुसि। कराए इलाज, बिल्कुलु कराए इलाज। मां घर जी कुंड में ख़ामोश चुप करे वेठो हूंदुसि। इन जी कहिड़ी ज़रूरत आहे? ये चयूं न त माण्हुनि जूं आङुरियूं जेके हिन वक़्तु न खॼियूं से गुर्द जीअं खॼी रहियूं आहिनि, से मूंखां सठियूं कीअं थियूं थियनि। बाबा, आउं तव्हांखे कीअं सम्झायां? हा, मां ॿार आहियां, नंढो आहियां, नादान आहियां, बेवकूफ़ आहियां। डॉक्टर साहब, मुंहिंजे ख्याल में इहा केस हिस्ट्री काफ़ी आहे जेका रावल तव्हांखे ॿुधाई। कुछ अवां बि ॿुधायो प्रोफेसर साहब। एक्चुअल आउं हिन केस जे कुझु वधीक वेझो कोन रहियो आहियां, इन करे अव्हांखे चङी तरह ब्रीफ करे न सघंदुसि। डॉक्टर साहिब, तव्हांखे ॿिए केस बाबति ॿुधाइजे त हिन सां गॾोगॾु हेरिडिटी काउंट त थींदो न? हा, मां हिन जो क्लोज रिलेटिव बि ॾिठो, उहो बि मेंटल केस हो। हुनजी हरकतुनि में ऐं हिन जी हरकतुनि में का हिकजराई नज़र आई तव्हांखे? हा, मिस्टर रावल, केस के रिकवर थियण बाबति आउं हींअर कुझु नथो चई सघां। बहरहाल उमेद ते दुनिया क़ाइमु आहे। ॾिस ॾिस छा ॾिसां सभु टांका टुटल अथसि। पैसा पैसा पो असू न साउंड
लड्डू तुझे नालो छा है? मुझो नालो है गिद्रो। हाँ, गिद्रो गिद्रो गिद्रो। अबे मुझो तुझो नालो है चाही चाही। हाँ छाई। अज ॾींहुं कहिड़ो? अॼु ॾींहुं थियो ई कोन्हे। तूं ठहियो ॿियो? लॻे थो त हिन जो धणी साईं कोन्हे, वरी पंहिंजे मथे में लॻी आहे हचा। साईं हेड़ी सुन में कीअं बीह रहियो बादशाह? बस आया सुन बीहण कान ॾींदी आहे, कोन वेंदासूं। साईं मूं चयो पिया त जानू वॾेरे जो तर आहे न बाबा, माण्हूअ खे कुझु पासो करणु घुरिजे। बाबा असां खां त जड़ी कर हयाती बि पासो ॾेई गुज़री वई आहे। न का वेझड़ाई, न ॼाण, न सुञाण, गैर न उपरण जी गुज़री वई। साईं बादशाह अजीब पिया ॻाल्हियूं करियो अॼु त। जानू हाणे मूंखे छा कंदो ऐं आऊं बि छा कंदुसि? पर साईं दुश्मनी रखणु चङी ॻाल्हि कोन्हे, जेको थियो सो गुज़रियो, पर जानूअ खे खानल जो खून छितो करे छॾियो आहे साईं। हे मुंहिंजे हथनि ते त खानून जे रत जा पड़ा कोन आहिनि। न साईं, न साईं। जानू खे इहो ॿुधाइजांइ। हे साईं तव्हांजी महिरबानी, मूं ग़रीब ते खणी वड़ कयो अथव। न बाबा अहिड़ी ॻाल्हि कान्हे। बेगुनाह न ॾियणी न वठणी, महीने खां खणी बंदि कयो अथनि। मूंखे ख़बर आहे, पर हाणे त तुंहिंजी बि ज़मानत थी वेंदी, पोइ त बसि न। हरण मारण मोर मारण केॾो गुनाह आहे, पर जे मोर छितो थी साम्हूं थी बीह रहे त बहरहाल आउं हिन सिलसिले में कुझु नथो करे सघां। तेरे मुंहिंजा फासी विया आहियूं साईं। केरु आहे? अलाए केरु आहे, चरियो थी वियो आहे। पंहिंजो नालो छा थो ॿुधाए? मूंखे ख़बर न आहे साईं। महीने खां रड़ियूं ऐं कुकड़ा हुअसि, कॾहिं रोए पियो कॾहिं खिले पियो। अल्लाह ताला हिते तो केतिरा ई बेगुनाह माराए छॾिया, पर छो छो पर जानूअ जे भाउ खानल खे न माराई हा त चङो हो। मूं कोन मारायो, मारायो त बीचल हो, पर कंहिंजे चवण ते? मुंहिंजे चवण ते बीचल। हा मारियो त सुखे हो, पर बीचल जे चवण ते। काजी कोड़ कोन ॻाल्हाईंदुसि, हू खानल खे कोन मारायो, तोखे का ख़बर अचे तो?
हाँ एतरी खबर अथम तब पीछल सुखे वठ अची अहवाल कंदो हो। आऊं कोन मारींदुसि, आऊं तोखे ॿुधाइण आयो आहियां। हू जेको छोकिरो आहे न, जेको काची सां ॻाल्हाइण अचे थो, उहो तोखे मारींदो। हा उहो मारींदो, सची पची मारींदो, साह कढी छॾींदो। पोइ हू तोखे मारे इनखां ॿिए खेसि तूं मारे छॾ। पोइ सफ़ा मरी वेंदो? हा सफ़ा मरी वेंदो। सची पची मारींदो, साह कढी छॾींदो। पोइ हू तोखे मारे इनखां ॿिए खेसि तूं मारे छॾ। पोइ सफ़ा मरी वेंदो? हा सफ़ा मरी वेंदो। शायद रह जाए तो कातिल मकतूल भई बेगुनाह हुआ। हाँ बिनी जुल्हारी आया कौन भाया इजल खान जो खून कंहिंजी चुरचुदी कयो हूंदो। बाबा तुझी अमानत बाक़ी जवान उम्र में कैद मंझ जेका तोसां ख़यानत कई अथऊं तंहिं लाइ आऊं हीअ थो चवां असुल हीअं थो चवां तूं वञ। केॾा वञा अलादात केॾा वञा तुंहिंजो औलाद आहे, घर आहे, तर आहे, भाउ छनेसर आहे। इन ॻाल्हि खे हलियो वञे था। केॾां? वापसि थर। वापसि थर? सुमन मुंहिंजो बि त हीअं भरिजी वियो आहे। हलनि था त चङो था कनि। अलाए कीअं था कनि? पोइ बि घर त आहे न पंहिंजो हुते। कहिड़ो घर? कहिड़ो घर? सुमन एॾा हथ हुजनि हा जे माण्हुनि जी अखियुनि ते रखी सघां। शाम जो निकिरणु सही कोन्हे, राति जो देर सां निकिरंदासीं। हा हा निकिरंदासीं त वहीं राति जो, पर मूंखे ख़ौफ़ आहे त किथे न दहीअर जानों खे ख़बर न पइजी वञे, किथे को नुक़सान न करे विझे। पर अॼु घुरायो हो कीअं? हा घुरायो खईं। पोइ बसि उहो साॻियो ई रिंगट त माईअ खे राज़ी कर सूमर जो संग वठी ॾे। बाबा पोइ तो गुज़ारो चएसि हे तूं हिन ॻाल्हि खे छॾ खणी, तूं ॿाहिरि मन निकिरजांइ, माथड़ी कर त भॼण जी करियूं। ऐं हा सोटीअ खे मसुणाइजे त को वॾेरो जानू सूमर जे संग लाइ ज़िद करे वेठो आहे।
शाम थी वही है बाबल। हाँ हाँ शाम थी वही है। साईं घणी देर हिक अंध घारी थे थकजी पिया हूंदो। हाँ वसाया थकजी पियो आहियां। थक जा सब जबल मुंह मथे अची किरिया है। साईं बाहर थले तली वियो फकीर गायन पिया बाबल। गायन दे बाबा गायन दे वेण